वो इन्हें सोहणे ते इन्हें मानू ते फशरू थियल थई हा सोचे सोना प्यार जिते सजी सिंध सिंधु दरियाह बचायो तहरीक में पान मल्हायो उते कुछ अड़ा सच्चा कारकुन भी रहा जेके स्क्रीन के पुठियां रही करे बिन खां भी वधीक सरगर्म और असरायतो किरदार अदा कंदा रहा। उन्हनि मंझां मोहम्मद अजमल कीरे जो नालो खास तौर जिक्र जोगो आ। अजमल कीरियो न सिर्फ एक सरगर्म अगवान की हैसियत से अग्यां आयो पर सोशल मीडिया ते एक मजबूत नेटवर्क कायम कंदे सोशल मीडिया एक्टिविस्ट इतिहाद जोड़े तारीख़ लिखी छड़ी। 14 मार्च ते भिरिया रोड में थियल तारीख़ी एहतजाज हिन जी क़यादत तंज़ीम ऐं जज्बे जो एक यादगार मिसाल रहो जैं भिरिया रोड के मानूं जी दिलिन में सिंध से मोहब्बत के जज्बे के बीहर उभारियो। उन्होंने सिर्फ एहतजाज कराया पर जडें कैनाल मनसूबे के सरकारी तौर रद्द किया वियो तॾहिं बि हिन जी ख़ामोशी एक तस्कीन भरियो साह हुई। एक सान्यावंद अगवान जियां हू सिंध लाए आवाज़ बुलंद कंदो रहो ऐं कंदो अचे। वाकई शहीद बशीर खान कुरैशी जे उन कोल जो चिट्रो मिसाल है जंहिंमें हुन चयो हो मुझो हिकड़ो माण्हू हूंदो लख जे बराबर हूंदो तू बचायो तहरीक में केतरनी पेजिस ग्रुपन फर्दन निमाया किरदार अदा कयो। खास तौर ते सूफी लाकूफी सिंधी मीम्स ऑफिशियल सिंधी एस्थेटिक सागर अकेडमी ऐं ॿिया अणॼातल पर दिल सां वागियल संगती सागे वक्त सच्चाई से बेबाकी से आवाज़ बुलंद कंदड़ नौजवानन में ही नाला खास तौर उजागर थिया। एडवोकेट अलीजान मेमून आज़ाद सागर बुलेदी शरफुद्दीन उजण साहिल गबोल आफाक सुमरो नवीद गाडही मोहम्मद अली हिसवाणी इन्हनि सभिनी पंहिंजी पंहिंजी जाइ ते ईमानदारी ऐं बेलोस जज्बे सां सिंध जे आवाज़ के सोशल मीडिया ते बुलंद कयो। अॼु बि जॾहिं सरमत सिंधी जो ही कलाम कननि ते गूंजे थो अॼु थी वियो ऐलान आ सिर सिंध तां कुर्बान आ। त इहा तहरीक इहा जदोजहद ये चेहरा ये नारा सब कुछ याद अचन था जेके सिंध लाए एक नई उम्मीद बणजी साम्हूं आया। सूफी लाकूफी जे किरदार के सिंध जी कदावर शख्सियतुन पिण दिल सां सारायो जिनमें शामिल आहिनि सैयद ज़ैन शाह दरिया बचायो तहरीक जो सरवाण सफदर अब्बासी जनरल सेक्रेटरी GDA रोशन बुर्डो मरकजी सदर सिंध यूनाइटेड पार्टी आरजी उमर आकाश लाखो सदर सयाफ टी ऑर्गेनाइजर जस्कम सरफराज मेमण ऑर्गेनाइजर जस्कम पुनल सारियो चीफ ऑर्गेनाइजर जस्कम डॉक्टर नियाज कालानी इन सभिनी सूफी लाकूफी जे अणथक मेहनत क़ौमी शऊर जे वाधारे ऐं इनकलाबी किरदार के ख़राज तहसीन पेश कयो।